ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तऊं, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीलाइन जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तऊं, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 7 अध्याय में ॾिठो त भगवान वेदव्यास जी नारद मुनि जे ॿुधायल 4 श्लोकनि ते श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा जी रचना था कनि, ऐं उन खां पोइ पाण ॾिठो त सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त जंहिं वक़्तु दुर्योधन जंग में हाराए मैदान में जॾो थियो किरियो पियो हो, तंहिं वक़्तु अश्वत्थामा अचे थो ऐं अश्वत्थामा चए थो त अगरि हुकुम करी त मां वञी 5 पांडवनि खे सुम्हंदे मारे अचां। पोइ दुर्योधन चयो, अगरि तूं ईअं कईंदे त मां तुंहिंजो एहसानमंद रहंदसि। प्यारा भक्तऊं, अचो त अॼु पाण इन ई कथा खे कंटिन्यू जारी था कयूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 7 अध्याय पार्ट 2। अश्वत्थामा दुर्योधन सां इहा ॻाल्हि करे मैदान जंग मां रवाना थी वियो। होॾां पांडवनि जे पासे खुद परमेश्वर श्री कृष्ण भॻवान हुआ। उन्हनि खे त सभु अॻु में ई ख़बर पई वेंदी आहे त श्री कृष्ण भॻवान पांडवनि खे चयो त अॼु तव्हां पंहिंजे खेमे में न सुम्हो। खेमो शामियान खे चयो वेंदो आहे, जेको जंग जे मैदान खां ॿाहिरि राति जो आराम करण वास्ते लॻाया वेंदा आहिनि। त श्री कृष्ण भॻवान चयो, अॼु तव्हां 5 ॿाहिरि पंहिंजे खेमे में न सुम्हो, बल्कि पंहिंजे 5 पुटनि खे उन खेमे में सुम्हण लाइ चओ, ऐं तव्हां सभु अॻियां सरस्वती जे किनारे ते खेमो ठहियो पियो आहे, उते हली सुम्हो। त 5 ॿाहिरि श्री कृष्ण जी आज्ञा अनुसार वञी सरस्वती जे किनारे ते ठहियल खेमे में सुम्ही रहिया। पोइ जॾहिं राति थी ऐं अंधेरो वधणु लॻो, तॾहिं अश्वत्थामा पांडवनि जी सेना में गिरण लाइ निकितो। त उते अश्वत्थामा जे चाचा कृपाचार्य अश्वत्थामा खे मना कयो, लेकिन अश्वत्थामा खे त महादेव जो वरदान मिलियल हो। उन करे अश्वत्थामा कंहिं ॻाल्हि जो वीचार न करे सीधो पांडवनि जे खेमे तरफ़ रवाना थिया। पोइ अश्वत्थामा पांडवनि जी फ़ौज में हलियो वियो ऐं महादेव जे वरदान जे प्रताप सां रोड़ा सतोतो मंत्र पढ़ी उन फ़ौज खे 4 तरफ़नि खां आग बाहि लॻाए छॾी ऐं पांडवनि जे ख़ासि खेमे में हलियो वियो, जिते द्रौपदी जा 5 पुट सुता पिया हुआ। ऐं अश्वत्थामा सम्झियो त ही पांडव आहिनि, लेकिन असल में त उहे पांडवनि जा 5 पुट हुआ, जेके पांडवनि जे खेमे में सुता पिया हुआ। पोइ अश्वत्थामा उन्हनि 5 जा सर कटे अची दुर्योधन खे भेंट कया। पोइ दुर्योधन तमामु घणो ख़ुशि थियो ऐं 5 ई सरनि खे पंहिंजे हथ सां दॿाइण लॻो। त जंहिं वक़्तु दुर्योधन जे हथ में भीमसेन जो सर आयो ऐं उहो आसानी सां दॿिजी वियो, तॾहिं दुर्योधन चयो त ही भीमसेन जो सर न आहे, छो त भीमसेन जो सर एतिरो कमज़ोर न आहे जो फ़क़ति मुंहिंजे ज़ोर ॾियण सां ई टुटी पवे। पोइ जीअं सुबुह थी अंधेरो हटी वियो, तॾहिं दुर्योधन ऐं अश्वत्थामा ॾिठो त ही 5 पांडव न बल्कि उन्हनि जा 5 पुट आहिनि।
पोइ त हू वधीक ख़ुशि थिया, छो त उन्हनि 5 खां पोइ पांडवनि जे वंश में कुल में को रहियो ई कोन हो, त हिननि सम्झियो त पांडवनि जो कुल नास थी वियो ऐं इन ई ख़ुशीअ में दुर्योधन पंहिंजा प्राण त्यागिया। पोइ अश्वत्थामा दुर्योधन जी मौत ॾिसंदे ई अर्जुन ऐं श्री कृष्ण जे डप खां पंहिंजा प्राण बचाइण लाइ उतां ईअं भॻो जहिड़ी तरह सूरज देवता श्री महादेव जीअ जे डप खां भॻो हुओ। महादेव ऐं सूरज देवता जी कथा विष्णु पुराण में हिन तरह लिखियल आहे त श्री महादेव जी सोमाली नाले दैत खे हिकिड़ो रथ ॾिनो हो, जेको तमामु सुंदर ऐं सुहिणो हो, जेको जल्द हलण वारो तेजवान हो। जॾहिं सोमाली दैत सूरज जे पुठियां पंहिंजो रथ हलायो, तॾहिं उन रथ जे रोशनाई सां जिते सूरज भॻवान राति कंदो हो, उते सोमाली पंहिंजे रथ जे प्रभाव सां ॾींहुं कंदो हो। सूरज भॻवान इहा हालत ॾिसी ॾाढे कावर मां उन खे धिको ॾेई किराए छॾियो। तॾहिं सोमाली महादेव जी शरण में पियो। पोइ भोलेनाथ सोमालीअ जी मदद करे सूरज जे पुठियां पियो। जॾहिं सूरज देवता महादेव जी जे डप खां भॼण लॻो, तॾहिं शिव शंकर त्रिशूल हणी सूरज देवता जो रथ काशीअ में किराए छॾियो। उन जाइ ते लवलारक तीर्थ बणियो। सभई चओ शिव शंकर भोलेनाथ भंडारी की जय हो। ऐं पोइ हेॾां जॾहिं माता द्रौपदी पंहिंजे 5 पुटनि जी मौत जी ख़बर ॿुधी, तॾहिं उन वक़्तु विर्लाप करे कसम खयूं त जेसिताईं अश्वत्थामा न मरंदो, तेसिताईं आउं दाणो पाणी न वठंदसि। ऐं पोइ द्रौपदी अर्जुन खे चयो त ही कसम मूं तुंहिंजे भरोसे खणियो आहे, इन करे अश्वत्थामा जे मारण जो ज़िम्मो तुंहिंजे मथां आहे, सो जीअं मुनासिब लॻई तीअं कर। पोइ अर्जुन द्रौपदीअ खे चयो त तो ख़ातिर आउं अश्वत्थामा जो सर वढे तोखे आणे ॾींदसि ऐं तूं उन जे सर जे मथां बि सनानु कजां, तॾहिं तुंहिंजे अंदरि जो सार मिटंदो। ईअं चई अर्जुन कांवर में भरिजी पंहिंजो गांडीव धनुष खयों ऐं पंहिंजे रथ में चढ़ी कृष्ण भॻवान खे चयाईं त रथ हला। पोइ कृष्ण भॻवान अहिड़ी रफ़्तार सां रथ हलायो जो हू जल्द ई अश्वत्थामा वटि पहुची विया। पोइ अश्वत्थामा श्री कृष्ण ऐं अर्जुन जे डप खां ब्रह्मास्त्र जो वार अर्जुन जे मथां कयो। ब्रह्मास्त्र आग वांगुरु जलंदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।